अस्सलाम वालेकुम GRP न्यूज़ ते जीअं त ईरान अमेरिका जी जंग हले थी। हिन वक़्तु अमेरिका ईरान खे इहा धमकी ॾिनी आहे त आबे हार्मज़ खे खोलियो वञे, न त ईरान जे मथां शदीद बमबारी कंदासीं। ईरान बि इहा धमकी ॾिनी आहे त अगरि आबे हार्मज़ अगरि तूं खोलणु चाहीं थो त भले हिते खोल, ऐं असां बि तोखे अहिड़ो मोट रोड जवाबु ॾींदासीं। मुसलमान मुल्क जेके बि आहिनि ईरान जी हेल्प कनि, ऐं जीअं ईरान बि उन्हनि इसराइलियन ऐं अमरीकन खे शिकस्त ॾिए, ऐं असां जो ईरान सां हमेशह साथ रहंदो। ईरान जेका बहादुरी सां विढ़े थो इहा जंग, ऐं ईरान जे मथां जेका मुसलत कई आहे अमरीका कई आहे, पहिरियों वार अमरीका कयो आहे, ऐं इंशा अल्लाह ताला अमरीका खे शिकस्त थींदी।